नासिन प्रोग्राम सिंध समाचार में अवां खे भली कार चवंदासीं। सभ खां पहिरीं अवां खे अपडेट कयूं लाड़काणो मां, जिते चिंची रक्षा जे टक्कर सबब 40 वरनि जी औरत फौत थी वई, जॾहिं त हिकु औरत ज़ख़्मी बि थी, जंहिंखे चानका अस्पताल दाख़िल कयो वियो। हादसे जे हवाले सां अवां खे आगाह कयूं पिया। लाड़काणो में चिंची रक्षा जे टक्कर सबब 40 वरनि जी औरत फौत थी वई, जॾहिं त हिकु औरत ज़ख़्मी थी। तफ़सील मालूम कयूं था मंसूर अबड़ो खां। मंसूर, छा तफ़सील आहिनि वधीक? जी शायद ही लाड़काणो ऐं कंबर रोड ते हादसो पेश आयो आहे, जॾहिं त चिंची रिक्शा में जेको आहे ही जेके अचनि पिया पोइ त लाड़काणे तरफ़ त उनखे तेज़ रफ़्तार कार टक्कर वाए कढियो, जंहिंजे नतीजे में 40 वरनि जी औरत आहे बूरी ख़ातून जेका थॾे ते ई फोत थी वई, ऐं ॿी औरत आहे पारूदी जेका उते ज़ख़्मी थी पई, जिन खे इलाही क्लासनि खणाए चानका अस्पताल जे शोभा हादसात वारे वार्ड में पहुचायो, जिते हिननि जो चवणो इहो वारसनि जो त ही फ़ौरियत आहिनि जेके बर्थ भरियल जेके कपिड़ा थोरे रिलियूं आहिनि उहे विकिरो कंदा आहिनि। अचानक जेको आहे उन्हनि खे कंबर खां लाड़काणे तरफ़ अची रहिया त उन्हनि खे तेज़ रफ़्तार कार जेको आहे चिंचीअ खे टक्कर वाए करे, जंहिंजे सबब ही हादसो पेश आहे। ॿिए तरफ़ जेको कार ड्राइवर हुयो उहो वाक़िए वारे हंधि तां फरार थी वियो ऐं उन्हनि खे इलाही क्लासनि खणी जेको आहे सो चानका अस्पताल पहुचायो। ॿिए तरफ़ हिन जो मुतालबो त कार ड्राइवर जी गफ़लत सबब ही वाक़ियो पेश आयो आहे, उनखे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। जी वॾी महिरबानी मंसूर, तफ़सील ॾियण जे लाइ। लाड़काणो मां अवां खे ख़बर ॾिनीसीं। चिंची रिक्शा जे टक्कर सबब 40 वरनि जी औरत फौत थी वई, जॾहिं त हिकु औरत ज़ख़्मी थी पई, जंहिंखे चानका अस्पताल दाख़िल करायो वियो। ॿी ख़बर आहे गढ़ी खेरो मां, जिते मक़तूल न्यास मलकाणी जो क़त्ल केस चाचड़ बिरादरी जे 13 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। ताजू देरो थाणे ते मक़तूल जे भाउ मुमताज़ मलकाणी जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो, जॾहिं त का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। गढ़ी खेरो मां सागर भट्टी लाइन ते मौजूदु आहे। सागर, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुलु ई गढ़ी खेरो भरिसां दाऊजानपुर शहर में 2 ॾींहं अॻु होटल ते फायरिंग में क़त्ल थियल ज़वार मलगाणी ऐं नियाज़ मलगाणी जो क़त्ल केस 2 ॾींहंनि बाद ताजो देरो थाणे ते दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें जेको आहे त मक़तूल नियाज़ मलगाणी जे भाउ मुमताज़ मलगाणी जी फ़रियाद ते पुलिस केस दाख़िल कयो आहे, जंहिंमें हुन FIR में ॼाण आयो आहे त असीं होटल ते वेठा हुआसीं दाऊजानपुर में, जिते चाचड़ बिरादरी जे हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें जेको आहे त ज़वार मलगाणी मौक़े ते क़त्ल थी वियो, जॾहिं त नियाज़ मलगाणी जेको आहे उहो अस्पताल में दम धणी हवाले कयो, जंहिं ख़िलाफ़ जेको आहे केस दाख़िल थियण बावजूदि जेको आहे ताजो देरो पुलिस का गिरफ़्तारी न कई आहे, जंहिं ख़िलाफ़ मलगाणी बिरादरी जे माण्हुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। उन मौक़े ते मलगाणी बिरादरी तरफ़ां भाई खान मलगाणी जो चवणो हो त पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए उन्हनि सां बिट बणियल आहे ऐं उन्हनि जे तहफ़ुज़ जे लाइ पुलिस जेके आहिनि उन्हनि चौकियूं क़ाइमु करे छॾियूं आहिनि ऐं उन्हनि जेको आहे त DIG लाड़काणो खां मुतालबो कयो त मलगाणी बिरादरी जे 2 ॼणनि जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां साणनि इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे दाऊजानपुर DSP आसिफ अली शाह जो चवणु आहे त मक़तूलनि जे वारसनि पारां केस दाख़िल करण में देरि सबबु जेको आहे जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। असां जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जे लाइ हिकमत अमली तयारु कई आहे ऐं जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। जॾहिं त मक़तूलनि जे वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो पिणु जारी आहे। अॼु जेको आहे त मक़तूलनि जे वारसनि सां बलोचिस्तान जे अॻूणे सूबाई वज़ीर ऐं पीपल्स पार्टी जे अॻूणे सूबाई सदर मीर मोहम्मद सादिक उमराणी ऐं मोहम्मद ज़मान उमराणी ॻोठ गुलाब मलगाणी पहुची मक़तूलनि जे वारसनि सां सागर भट्टी तफ़सील ॾियण जे लाइ। गढ़ी खेरो मां अव्हांखे अपडेट कयोसीं, जिते गढ़ी खेरो में मक़तूल न्यास मलगाणी जो क़त्ल केस चाचड़ बिरादरी जे 13 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो, जॾहिं त का गिरफ़्तारी अञा ताईं अमल में न अची सघी आहे। मलकानी शरीफ़ वेझो ॻोठ इब्राहिम चांडियो में ओचितो ग़रीब हारियुनि जे घरनि खे बाहि लॻी वई, जंहिं सबबु चइनि पौरियतनि जा घर सड़ी रख थी विया, जॾहिं त मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। जेके मुतासिर आहिनि उन्हनि तरफ़ां वाहर करण जी अपील कई वई आहे। मलकानी शरीफ़ मां विशाल रिबारी लाइन ते मौजूदु आहे। विशाल, छा तफ़सील आहिनि वधीक? जी शायद बिल्कुलु मलकानी शरीफ़ लॻोट इब्राहिम चांडियो में ओचितो चुल्मा चिलम लॻण सबबु 4 घरनि खे बाहि विकोड़े वई। ॻोठाणनि प्रेमचंद, भावो कोहली, डूंगरो कोहली जा घर जेका मुकमल सड़ी ख़त्म थी आहे, घर में अलॻि अलॻि सिमत खट वांदि बिस्तरा सड़ी आहे। पासे वारनि ॻोठाणनि जेके अची दौड़ी अची उन्हनि जे घरनि खे वसाए वधीक घरनि खे नुक़सान खां बचाए वरितो। इतला बावजूदि फायर ब्रिगेड जी गाॾी न पहुती। जेके मुतासिर ॻोठाण उहो खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। जी शायद
वही मेहरबानी विशाल तफ़सील ॾियण जे लाइ। मलकानी शरीफ़ मां अव्हांखे अपडेट कयोसीं। घरनि खे बाहि लॻी वई, जेके मुतासिर आहिनि उहे हिन वक़्तु खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। चइनि पौरियतनि जा घर जेके आहिनि उहे सड़ी रखी विया आहिनि। सेवण में वाटर सप्लाई स्कीम नाकारा हुजण करे शहरी गंदो ऐं बदबूदार पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था अशरफ अतार जी रिपोर्ट में। नाज़रीन, असां मौजूदु आहियूं वाटर सप्लाई स्कीम सेवण ते, जेका असां म्यूनिसिपल हेठि आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहर सेवण में जेको 5 खां 6 फिल्टर प्लांट आहिनि, RO प्लांट लॻल आहिनि, पर उन्हनि में जेको आहे मुसलसिल तबाही जे किनारे ते आहिनि। उहे काफ़ी सालनि खां जेको आहे सो बंदि पियल आहिनि। हीउ हिकिड़ो वाहिद फिल्टर प्लांट आहे जेको आहे सो बंदि पियल आहे। हिते जेको आहे माण्हू शहरी अचनि था पाणी साफ़ पीअण जो साफ़ पाणी भरण लाइ, पर जेको आहे पाणी न हुजण जे करे वापसि मायूस थी वञी रहिया आहिनि। अचो त शहरवासियुनि सां ऐं सियासी समाजी ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त सेवण जी वाटर सप्लाई ते मौजूदु हिकु ई वाहिद फिल्टर प्लांट छो बंदि आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। पाणी हुते सफ़ा ख़राबु आहे, बेकार पाणी थो अचे, कंहिं न कम जो रुगो धप धद। हितां असां भरींदा आहियूं मुसलसिल, महीनो थियो आहे पूरो हिते जेको बंदि लॻो पियो आहे प्लांट। हाणे ख़राबु पाणी, कंहिंखे पेट में सूरु, सॼा घर जा भाती बीमार लॻा पिया आहियूं। पाणी असांखे साफ़ु खपे। ही गवर्नमेंट फिल्टर आयो, असां हिन सां पहिरें भरियोसीं, हींअर महीनो थियो आहे पूरो जेको बंदि लॻो पियो आहे। हिते फिल्टर प्लांट तां पाणी भरण ईंदा आहियूं। कुझु महीनो थी वियो आहे, 1.5 महीनो हिते पाणीअ जो पतो ई न आहे। कंहिंखे चऊं त कंहिं महिल ट्रांसफार्मर सड़ी वियो आहे, कंहिं महिल जनरेटर नथो हले, कंहिं महिल मोटर ख़राबु आहे। महीनो थी वियो आहे, असांजे माना माण्हू इहो भाती बीमार लॻा पिया आहिनि। असांजे भई हुकूमत इहा अपील आहे त असांखे हीअ ठाराए ॾियनि पावर प्लांट। हे ठाहिण वारा हिते ई आहिनि, पर लभनि ई कान था। मतिलबु ॾींहं टाइम ते अचे त केरु ई लभे कान थो। पर जंहिंखे चए त उहो चए थो ट्रांसफार्मर सड़ियो पियो आहे। असां कानपुर जा आहियूं, सेवण ते दुकानदार आहियूं, पाणीअ लाइ हिते आया आहियूं। ऐं पाणी न शहर में किथे कोन मिले, जिथे वञूं त पाणी आहे कोन। पाणीअ जी वॾी कमी आहे, खोटी आहे शहर में। साईं तमामु मेरो आहे त लाइननि में पाणी तमामु मेरो आहे असांजे पासे। जेके तव्हां 5 जी RO प्लांटनि जी ॻाल्हि कई, उहे 5 RO प्लांट आहिनि जेके 2010 खां वठी यकी बंदि पिया आहिनि। उन्हनि जा मुख़्तलिफ़ टाइमनि ते पब्लिक हेल्थ जे तरफ़ां या जेके उनखे संभालींदड़ हुया उन्हनि जे तरफ़ां खां टेंडर थींदा रहिया आहिनि मेंटेनेंस जा, लेकिन कमु को बि न थियो आहे। हाणे हीउ जेको वाहिद फिल्टर प्लांट आहे, इनखे पब्लिक हेल्थ वारनि हिकिड़ो ज़रियो बनाए छॾियो आहे ख़राबु करे। हाणे हिननि जूं मेमोरियूं आहिनि जेके 8-10 लख रुपए जूं आहिनि। ही साल में 2 चक्कर 3 चक्कर ख़राबु करे उन्हनि जे 20-22 लख रुपए जा बिल ठाहे, पोइ माना जॾहिं हिननि खे पैसा ईंदा आहिनि उहे हथ वठी हिन फिल्टरनि खे ख़राबु करे पोइ उन्हनि जा पैसा मेंटेन में ॼाणा खणंदो आहे। हाणे बि हुननि खे हथ सां ख़राबु हलंदड़ फिल्टर प्लांट खे हथ सां ख़राबु करे हींअर हुननि 2.5 करोड़ रुपया मेंटेनेंस जा आया आहिनि। उनजे करे हुननि हथ सां ई ख़राबु करे हाणे 22 लख रुपया हू वोचर ठाहिनि पिया। जॾहिं हुननि जा वोचर ठही पेमेंट थी वेंदी, इन ई साॻी मेंबरनि खे रिपेयरिंग करे कराची मां मिस्त्री घुराए हलाईंदा। वज़ीर आला जो तक आहे। हीअ असां पाण ख़ुदि हींअर पैसनि सां पाणी वठी पिया पियूं। फिल्टर प्लांट्स जेके आहिनि इहे साल 2012 खां इहे हिते लॻाया विया हुआ। टोटल मुंहिंजे जेको मूंखे जेका ख़बर आहे मालूमात आहे त उन में 6 फिल्टर प्लांट आहे ऐं उहे फिल्टर प्लांट टोटली जेके त ख़तमु थी चुका आहिनि, उन्हनि जो को बि वजूद कोन्हे को। ऐं हिकिड़ो ई जेको वाटर सप्लाई स्कीम ते जेको लॻल हो, सोलर ते हलंदड़ हो, उहो बि मां सम्झां थो त को महीनो ॿ को हले थो वरी ख़राबु आहे, महीनो ॿ हले थो ख़राबु आहे। को बि पुछण वारो कोन्हे को जो इन तरफ़ तवजो ॾिए। कई दफ़ा हितां जे शहरनि इन सिलसिले में दाऊं कुकू कयूं आहिनि, पर हिन महिल ताईं को बि खड़तेल न निकितो आहे। शहर में 5 फिल्टर प्लांट हिते हुआ जेके मुख़्तलिफ़ महलनि में या मुख़्तलिफ़ जायुनि ते लॻल हुआ। उन्हनि मां उहे 4 ई ख़राबु थी विया। बाक़ी हिकिड़ो वञी बचो जेको वाटर सप्लाई ते लॻल हुयो, उहो बि हींअर गुज़िरियल 10-15 ॾींहंनि खां वठी ख़राबु आहे। शहर जा माण्हू पीअण जे पाणीअ लाइ परेशान आहिनि, गंदो पाणी वापराइण ते मजबूर लॻा पिया आहिनि। उन पाणी में बदबू आहे। ऐं जेको आहे सो हिते जेको पब्लिक हेल्थ जा जेके अमलदार आहिनि ऑफिस में किथे बि कोन था मिलनि, न मथी लेवल ते था मिलनि न हेठी लेवल ते को जो हिते को ऑफिसर मुक़ररु हुजे जंहिंखे दान ॾिजे त भाई को फिल्टर प्लांट ख़राबु आहे, या कंहिंखे वञी एप्लीकेशन ॾिजे या कंहिंखे ॿुधाइजे। असां त रड़ियूं करे करे थकिजी पिया आहियूं, पर केर बि ॿुधण लाइ तयारु कोन्हे को। 1 महीने खां ई जेको आहे फिल्टर प्लांट वाहिद हिकु ई फिल्टर प्लांट बंदि आहे, पर हिन महिल ताईं उहो ठही न सघियो आहे। ऐं उन्हनि जा मुख़्तलिफ़ जवाब ॼाण आहे, उन्हनि जूं मुख़्तलिफ़ बजटूं जेको आहे पेश कयूं थियूं वञनि, पर वाटर सप्लाई जी ते जेको मौजूदु आहे फिल्टर प्लांट उहे साल में 2-3 दफ़ा ख़राबु थी चुको आहे। पर मुख़्तलिफ़ बहाननि सां उन्हनि जे पैसनि जी आड़ में जेको आहे बंदि कयो थो वञे, हिन महिल ताईं ठाहियो न वियो आहे। शहरियुनि
तोड़े जेको आहे सियासी समाजी अॻुवाणनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो आहे त हीउ संदसि तक आहे ऐं हिते जेको आहे नाकारा बणियल फिल्टर प्लांट ॿीहर जेको आहे बहाल कया वञनि ताकी शहरनि खे साफ़ पाणी मुहैया थी सघे। कैमरामैन मुबशर सोलंगी सां गॾु अशरफ वतार, टाइम न्यूज़ 7। रिपोर्ट मां ॾिठी नाज़रीन, हिते अव्हांखे अपडेट कंदासीं। मदे जी वेझो दलई जुड़ेजा बिरादरी जी झेड़े जे ख़ात्मे लाइ मिंत मेड़ काफ़िलो धुरियुनि वटि पहुतो। रवादारी तहरीक जे अॻवान पुनल सारियो शहनाज़ शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में मिंत मेड़ काफ़िलो धुरियुनि वटि पहुतो। धुरियुनि काफ़िले खे मान ॾींदे 2 हफ़्तनि ताईं मुस्बत जवाब ॾियण जी मोहलत वठी छॾी आहे। सिकंदर राहूजू खां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। सिकंदर, छा तफ़सील आहिनि वधीक? जी शायदि मां तव्हांखे ॿुधाइण वञा त 8 ॾींहं अॻु मदई जे लॻे झेड़ी दल जुणेजा में क़तल थी वञण जे वारसनि वटि शिकारपुर अमन मेड़ मिंत काफ़िलो पहुतो, जिते जेको आहे सो शिकारपुर खैरपुर सखर समेत ॿियनि ज़िले जे अॻवाननि शिरकत कई। सहाफ़ी इताद ऐं शिकारपुर जे सहाफ़िन ऐं जेको आहे अमन मेड़ मिंत काफ़िलो दरगाह बुदल फ़कीर गादी नशीन सरनाला दरगाह नुआणी पीर जे गादी नशीन पीर खान मोहम्मद नुआणी पुनल सारियो दिलशेर मीरानी ऐं समाज अॻवान शहनाज़ शेख अज़रा जमाल ऐं मनाज़ ऐं ॿियनि शहरनि तोड़े शिकारपुर लाड़काणी जे अमन पसंद जेके माण्हू हुआ तक़रीबन 100 जे तइदाद में हुआ। पहिरियां दल बिरादरी वटि पहुता, जिते जेको आहे उन्हनि उहो जेको आहे उन्हनि जे वारसनि जेको सरदारज़ादो आहे नस्ल आहे दल ऐं ॿियनि उन्हनि खे यकीन ॾियारियो त तव्हां जहिड़े वक़्तु चवंदो असां अमीन वटि हली करे जेको आहे तारीख़ मुक़ररु कंदासीं ऐं असां फ़ैसिले लाइ राज़ी आहियूं। जंहिंखां पोइ वरी साॻियो ई मेड़ मिंत काफ़िलो जुणेजा बिरादरी जे ॻोठ पहुतो मुनू वार्ड में, जिते जेको आहे उन्हनि उते हिकिड़ो शर्त बि रखियो त हिते असांजो हिकिड़ो महिमान मरी वियो आहे हुन में जेको आहे फायरिंग में, जेसि ताईं उन सां जेको आहे सो माना तव्हां न वेंदो तेसि ताईं फ़ैसिलो मुमकिन नथो थी सघे। पर असां कोशिशि कयूं था त जेको आहे हफ़्ते अंदरि तव्हांखे सुठी वणंदी ॾियूं। जंहिंखां पोइ इलाइक़े में जेको आहे ख़ुशी वारी लहर छाइजी वई आहे ऐं जेको आहे उन मौक़े ते पुनल सारियो ऐं ॿियनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेको आहे बिल्कुलु जेको आहे असांजी कोशिशूं आहिनि त जीअं जेको आहे सो इलाइक़े में अमन अमान थी वञे ऐं इलाइक़े में हिननि जे पहुचण खां पोइ जेको आहे जेके मालवंद माण्हू हुआ अमन पसंद माण्हू उन्हनि जे मोहन ते जेको आहे मुर्क हिकिड़ी अची वई त जेको आहे अमन काफ़िलो आयो आहे इंशाअल्लाह जेको आहे दुरियूं खीर खन थी वेंदी। जी शायदि बड़ी महिरबानी सिकंदर तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, मदेजी मां अव्हांखे अपडेट कयोसीं, जिते दलई जुड़ेजा बिरादरी जे झेड़े जे ख़ात्मे लाइ मिंत मेड़ काफ़िलो धुरियुनि वटि पहुतो। नाज़रीन, सखर में मेहन जा वाड़ा ॿाहिरि मुंतक़िल करे क़ाइमु कयल केटिल कॉलोनी में सहूलियतुनि जी खोट पैदा थी वई आहे। वाड़े मालिकनि तरफ़ां DC ऑफिस ॾाढो सुभाणे पुरमन एहतजाज करण जो ऐलान कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सखर मां फारूक सूमरो लाइन ते मौजूदु आहे। जी फारूक, छा तफ़सील आहिनि? जी शायदि बिल्कुलु सखर शहर मां जेके मेहन जा वाड़ा आहिनि उहे ॿाहिरि मुंतक़िल करण लाइ सखर बस टर्मिनल वेझो केटिल कॉलोनी क़ाइमु कई हुई, जिते हिन वक़्तु बुनियादी सहूलियतूं न आहिनि। तंहिं करे उन्हनि पारां हिकु एसोसिएशन क़ाइमु कई वई आहे। जेके मेहन जे वाड़नि जा मालिक आहिनि उन्हनि पारां तक़रीबन एसोसिएशन ठाही वई आहे, जंहिंजो सदर हाजी वज़ीर अली मर उनजी अॻवानी में हिकु गॾिजाणी थी चुकी आहे, जंहिंमें उन्हनि जी हलफ़ बरदारी तक़रीब बि थी आहे। इन हवाले सां उन्हनि जो चवणु आहे त केटिल कॉलोनी में काफ़ी सालनि खां हिन वक़्तु ताईं सहूलियतूं ई न आहिनि, जंहिंमें ड्रेनेज, पीअण जे पाणी समेत रोड रस्ता, ॿियूं जेके बिजली इन समेत जेके ॿियूं सहूलियतूं आहिनि उहे हिन वक़्तु ताईं न आहिनि मिली सघियूं। तंहिं करे जेके केटिल कॉलोनी में हिते वाड़नि जा मालिक आहिनि उहे तमामु घणो परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरनि मां वाड़ा ॿाहिरि मुंतक़िल करण जा हुकुम त जारी कया विया आहिनि, पर वावे अदालती हुकुमनि बावजूदि उते सहूलियतूं नथियूं ॾिनियूं वञनि। तंहिं करे असां जेके वाड़नि जा मालिक आहियूं, असां लखे रुपया हिते ख़र्च कयासीं, पर ज़िले इंतिज़ामिया पारां कब्ज़नि जी आड़ में, हदखिलनि जी आड़ में उते असांजो लखे रुपयनि जो नुक़सानु कयो वियो आहे। ऐं पाण त तरक़ियाती कमु 10-12 सालनि खां उते रोड जो शिकार आहिनि। न मेहुनि जे वाड़नि जो तलाउ उते मौजूदु आहे, न ड्रेनेज जी सहूलियत मौजूदु आहे, न पाणी जी सहूलियत मौजूदु आहे। तंहिं करे तमामु घणा मालवंद परेशान आहिनि। तंहिं करे असां पंहिंजे जाइज़ हक़नि जे हासिलात लाइ सुभाणे डिप्टी कमिश्नर ऑफिस सखर आॾो एहतजाजी मुज़ाहिरो रिकॉर्ड कराईंदासीं। जेकॾहिं असांजा इहे जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त असां एहतजाजी जेका तहरीक आहे उनखे वधाईंदासीं बि, ऐं जेके मेहूं आहिनि उन्हनि खे रोडनि ते हाणे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो बि हणंदासीं। इन मौक़े ते जेका केटिल कॉलोनी एसोसिएशन आहे उन्हनि जे अॻुवाणनि पारां जेको सदर चूंडियो वियो आहे हाजी वज़ीर अली मर,
जनरल सेक्रेटरी समेत ॿिया जेके उहिदेदार आहिनि उन्हनि अॼु हलफ़ बि खयो ऐं पहिरें ॾींहं ते ई उन्हनि पारां जेके सहूलियतूं न आहिनि उन्हनि जी हल जे लाइ सखर डिप्टी कमिश्नर ऑफिस आॾो धरणे जो ऐलान कयो वियो आहे। जी शायद बड़ी मेहरबानी फारूक सुमरो तफ़सील ॾियण जे लाइ। सखर मां इहा ख़बर मां शेयर कईसीं। मेहर जे ॿाहिरि वारा जेके आहिनि उहे मुंतक़िल कया विया। कैटिल कॉलोनी में सहूलियतुनि जी खोट पैदा थी वई आहे। वाड़े मालिकनि तरफ़ां DC ऑफिस ॾाढो सुभाणे पुरअमन एहतजाज करण जो ऐलान कयो वियो। मलीर में बाडर वासियुनि पारां शहर खे तालके जो दर्जो ॾियारण लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। संदनि चवणु आहे त अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह बाडरा खे तालके जो दर्जो ॾियारण जो वाइदो कयो हो, पर अञा ताईं इहो वाइदो पूरो नाहे कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं नाज़ शर खां। नाज़, छा तफ़सील आहिनि वधीक? शायद लाड़काना ज़िले जे 2 नंबर वॾे शहर बाडर खे तालके जो दर्जो ॾियण लाइ बाडर तालका क़ौमी मूवमेंट पारां जेको आहे कन्वीनर अली मोहम्मद बिरोही, हमीद सुमरो, ज़ुल्फ़कार डर, शफ़क़त नूनारी ऐं नाले वारो अदीब ख़ैरमंद कोलाची, आगा तारिक पठान, शफ़क़त नूनारी जे अॻवानी में जेको आहे एहतजाजी मुज़ाहिरो मलीर प्रेस क्लब आॾो जेको आहे उहो कयो। इन मौक़े ते मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह 2008 में बाडर खे तालके जो दर्जो ॾियण जो जेको आहे उहो ऐलान कयो वियो हुयो। गुज़िरियल 12 सालनि खां शहरी हुकुमराननि खे पंहिंजो वाइदो यादि ॾियारण जे लाइ सरापा एहतजाज बणियल आहिनि। हर आचर ते जेको आहे 100 हफ़्तनि खां मुज़ाहिरा जेके आहिनि उन्हनि जो सिलसिलो जारी आहे। मुसलसिल मुज़ाहिरा असां करे रहिया आहियूं ऐं एहतजाज पंहिंजो रिकॉर्ड कराए रहिया आहियूं। उन्हनि जो त अफ़सोस आहे त हुकुमरान। वॾी महिरबानी नाज़ शर तफ़सील ॾियण जे लाइ। शिकारपुर में महान कवि ऐं शाइर शेख अयाज़ जी यादि में मुशाइरो मुनक़िद कयो वियो। यादगार मुशाइरे में सिंध जे नाले वारनि शाइरनि अयाज़ गुल, अदल सुमरो समेत ॿियनि शिरकत कई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था शिकारपुर मां वहीद बिरोही जी हिन रिपोर्ट में। शिकारपुर में सिंधी अदबी संगत पारां ॾखिण एशिया जे अज़ीम शाइर शेख अयाज़ जे यादि में शेख अयाज़ यादगार मुशाइरो मुनक़िद कयो वियो। मुशाइरे में सिंधी गज़ल जे नाले वारनि शाइरनि अयाज़ गुल, अदल सुमरो, महबूब शाह लकियारी, सजाद महर, अमर इकबाल, ज़िया शाह ऐं ॿियनि शाइरनि शाइरी पढ़ी दाद हासिल कयो। प्यार बिना इंसान आहे कहिड़े कम जो, प्यार बिना इंसान आहे कहिड़े कम जो, तॾहिं तूं हर बार करण जो आदी आहे। मुशाइरे जी महफ़िल में शिरकत कंदड़नि जो चवणु हो त तव्हांजे दोस्तनि खे शाबस आहे जो उन्हनि पंहिंजी रिवायतुनि खे बरक़रार रखियो आहे ऐं हर साल जा ही शेख अयाज़ यादगार मुशाइरो उन्हनि कोठायो आहे। मां सम्झां थो त इहा हिकिड़ी सुठी रिवायत आहे ऐं इन ते ईंदड़ केतिरनि सालनि में बि अमल थियणु खपे। इन में असां शिकारपुरी पाण खे फ़ख़ुरु बि महसूसु कयूं त अहिड़ी शख़्सियत शिकारपुर सां तालुक़ रखंदड़ ऐं उनजी यादगार जेकी सिंधी अदबी संगत तरफ़ां तक़रीबन हर साल जीअं हिन साल बि मल्हाई वई आहे। शिकारपुर में शेख अयाज़ जे हवाले सां जेके प्रोग्राम असां अॻु बि सेलिब्रेट कंदा रहिया आहियूं, हीअ बि उनजी हिकिड़ी कड़ी आहे। असांजो अयाज़ पूरी हिंद सिंध जो शाइर हुयो। दोस्तो अयाज़ शिकारपुर जो फ़ख़ुरु आहे, उन करे अयाज़ हिते ॼमियो, हिते वॾो थियो, हिन शहर जे गलियुनि में घुमियो। अॼु अयाज़ यादगार मुशाइरो जेको सिंधी अदबी संगत करे पई, इहा हिकिड़ी रिवायत आहे सिंधी अदबी संगत जी। सिंधी शाइरीअ ते तमामु वॾो जेको कमु कयो ऐं उन हर हिकु सन्फ़ खे नुमाया तौर ते पंहिंजे अंदाज़, पंहिंजे रंग, पंहिंजे ढंग ऐं पंहिंजे असलूब सां पेश कयो, जंहिंजे करे शाह लतीफ़ खां पोइ जेको सिंध धरतीअ जो वॾो शाइर आहे उहो शेख अयाज़ आहे। शेख अयाज़ लाइ जेतिरा बि प्रोग्राम कयूं घटि आहिनि। शेख अयाज़ सिंध जो तमामु वॾो ऐं अज़ीम शाइर आहे। सिंध न पर पूरी दुनिया जे अंदरि शाइरी जे हवाले सां हिकिड़ो नालो आहे शेख अयाज़। मुशाइरे में शिरकत कंदड़नि चयो त शेख अयाज़ सदियुनि जो शाइर आहे। संदसि शाइरी नौजवाननि लाइ मश्किल राह आहे।
कैमरामैन मंजूर सां गॾु वहीद बिरोई, टाइम न्यूज़, शिकारपुर। रिपोर्ट हमारी थी नाज़रीन। नवाबशाह में यंग वेटरनरी डॉक्टर्स एसोसिएशन तरफां ऑफर ऑर्डर्स न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो। संदन चवणु आहे त असां कमीशन जो इम्तिहान पास कयो आहे, तंहिं बावजूदि ऑफर ऑर्डर्स न पिया ॾिना वञनि। तफ़सील मालूम कंदासीं नवाबशाह मां अयास ॾाहिरी खां। अयास, छा तफ़सील आहिनि वधीक? जी शर, मां तव्हांखे ॿुधायां त नवाबशाह प्रेस क्लब अॻियां यंग वेटरनरी डॉक्टर्स एसोसिएशन पारां डॉक्टर अदनान मर, डॉक्टर मंसूर गोपांग ऐं डॉक्टर अब्दुल लतीफ़ रिंद जी अॻुवाणी में एहतजाज कयो। उन मौक़े ते हिननि चयो त असां कमीशन पास वेटरनरी डॉक्टर आहियूं, पर असांखे अञा ताईं ऑफर ऑर्डर न ॾिना विया। हिननि चयो त जीअं MBBS डॉक्टरनि जी बुनियाद ते बग़ैर इंटरव्यू जे ऑर्डर ॾिना विया आहिनि, अहिड़ी तरह असां कमीशन पास वेटरनरी डॉक्टरनि खे बि ऑर्डर ॾिना वञनि। त उन्हनि चयो त ज़िले शहर में 60 डॉक्टर आहिनि जिन खे ऑर्डर न ॾिना विया। उन्हनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त असांखे बि ऑफर ऑर्डर ॾिना वञनि ऐं असांजी बेचैनी ख़तमु कयो। हिननि चयो त असां तइलीम हासिल करे ऐं जेको आहे सो एॾी महिनत करे असां पंहिंजा इम्तिहान ॾिना आहिनि, कमीशन पास कई आहे, उन हूंदे बि असां दरबदर आहियूं। जॾहिं त असां कमीशन पास कई आहे, असांखे ऑर्डर नथा ॾियनि। चयो त असां जेकॾहिं ऑर्डर न ॾिना विया त असां वज़ीर लाइ अॻियां पंहिंजो जेको आहे सो पंहिंजे ॿारनि खे बाहि ॾेई साड़ींदासीं। जी शायदि वॾी महिरबानी अयास तफ़सील ॾियण जे लाइ। नवाबशाह मां अव्हांखे आगाह कयोसीं, जिते ऑर्डर्स न मिलण ख़िलाफ़ उम्मीदवारनि तरफ़ां एहतजाज कयो पियो। नएकोट में जोगियन मुरली बजाए पुलिस जे ज़ियादतनि ख़िलाफ़ अनोखो एहतजाज कयो आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त गुज़िरियल 2 ॾींहनि खां नौकोट पुलिस असां ख़िलाफ़ विढ़ण ॿारे ॾिनो आहे। तफ़सील मालूम कंदासीं नौकोट मां हफ़ीज़ सिंधी खां। हफ़ीज़, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुलु, इहो नवकोट पुलिस पारां गुज़िरियल ॾींहुं हिकु जोगी फ़क़ीर गुलू जंहिंजो नालो ॿुधायो पियो वञे, उन खे थाणे ते SHO जे ॿारनि खे रिजाइण बाने घुराए उन ते गदागरी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। नवकोट पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ गुलाब जोगी, बाबू जोगी ऐं ॿियनि जेको आहे अॼु नवकोट पुलिस ख़िलाफ़ एहतियाज कंदे इहो ई चयो त असां हाणे नवकोट शहर में बीमारी या कंहिं सीधे सामान वठण बहाने बि नथा वञी सघूं ऐं असां जेकॾहिं नवकोट शहर वञूं था त नवकोट पुलिस जेका आहे उहा असांखे खंबे खणी वञी असां ते गदागरी एक्ट ते केस दाख़िल करे थी। हिननि IG सिंध समेत ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो कयो त नवकोट पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ जेको आहे कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जी वॾी महिरबानी हफ़ीज़ तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, नौकोट मां अव्हांखे आगाह कयोसीं, जिते जोगियन मुरली बजाए पुलिस जे ज़ियादतनि ख़िलाफ़ अनोखो एहतजाज कयो आहे। वगड़ में तालीमी ख़िदमतगार उस्ताद अब्दुल्ला जे मान में तक़रीब मुनक़िद कई वई। ॻोठ थरड़ी हाशिम जे स्कूल में मुनक़िद कयल तक़रीब में रिटायरमेंट ते उस्ताद अब्दुल्ला तुनियो जे ख़िदमतनि खे भेटा पेश कई वई। तक़रीब खे ख़िताब कंदे पीपल्स पार्टी MPA बुरहान चांडियो ऐं ॿियनि चयो त उस्ताद अब्दुल्ला तुनियो पंहिंजी ज़ात में दरसगाह आहे। मुख़्तलिफ़ शोबनि में संदसि शागिर्द ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया। तव्हांखे इहा ख़बर ॾियो पिया नाज़रीन, वगड़ में तालीमी ख़िदमतगुज़ार उस्ताद अब्दुल्ला जे मान में तक़रीब मुनक़िद कई वई। उमरकोट में शेख ज़ुल्फ़कार अली भुट्टो हार्डबॉल क्रिकेट टूर्नामेंट जी अहम मैच में दीपाम अकेडमी हैदराबाद शेरवानी क्रिकेट क्लब कराची खे शिकस्त ॾेई क्वार्टर फाइनल लाइ क्वालिफाई करे वरितो। कराची जी टीम पहिरियां खेॾंदे मुक़ररु 25 ओवर्स में 173 रन्स ठाहियूं, जंहिंमें अली 53 रन्स जी शानदार इनिंग खेॾी। दीपाम अकेडमी जे तारिक 4 विकेट्स वरितियूं, जॾहिं त दाऊद 3 शिकार कया। जवाब में दीपाम 4 विकेट्स जे नुक़सान ते 17 ओवर में हदफ़ हासिल करे वरितो। शोएब लखारी 3 छकनि जी मदद सां 49 रन्स जी इनिंग खेॾी। गुलबदीन 48 ऐं में 19 रन्स ठाहे नुमाया रहिया। हैदराबाद में CNG स्टेशन्स बंद हुजण ते रहवासियुनि खे सख़्त परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो पवे थो। रहवासियुनि जो चवणु आहे त CNG स्टेशन्स बंद हुजण करे परेशानी थिए थी। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इम्तियाज़ खोसो। नाज़रीन, हैदराबाद में भी CNG स्टेशन्स के 8 ॾींहनि खां पोइ गैस की फराहमी थी। CNG लाॻीतो बंदि हुअण सबबि जेके ट्रांसपोर्टर्स आहिनि, गाॾियुनि जा मालिक आहिनि या ड्राइवर आहिनि, उहे तमामु घणा परेशान रहनि था। CNG जी बंदिश खां पोइ ट्रांसपोर्टर्स खे कहिड़ियुनि परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं। साईं, ॾाढी मजबूरी आहे, ॾाढी परेशानी आहे। हर हफ़्ते में बंदि करंदा, हिकु ॾींहुं खोलंदा, कॾहिं 10 ॾींहं बंदि आहे, वरी खोलंदा। ॾाढी परेशानी आहे ऐं इलाही गैस महांगो बि आहे ऐं गैस जो प्रेशर बि घटि ॾियनि था। ऐं गैस बंदि थियण खां पोइ मजबूरी आहे, गाॾी वारो पेट्रोल विझाए थो। पेट्रोल इलाही महांगो आहे। पेट्रोल महीने में 2 दफ़ा महांगो कयो वियो आहे ऐं एतिरो महांगो आहे ग़रीब माण्हू अफोर्ड नथो करे सघे। चीफ मिनिस्टर खे अपील कयूं था, उहो नोटिस वठे। वज़ीर आज़म खे अपील कयूं था, नोटिस वठे, ग़रीबनि ते कुछ रहम करे। गैस की तो घरों में भी परेशानी है, गाड़ियों की भी परेशानी है। CNG तो मिलते ही नहीं है। CNG तो हफ्ते में 1 दिन खुल रही है।
और ये बस जिसका दिल से जो चाह रहा है वो कर रहा है। आपको पता है घरों में तो हम लोग सिलेंडर इस्तेमाल कर रहे हैं, घरों में तो आती नहीं है गैस। सर मसला ये कि आप तो एक सीएनजी के बारे में बात कर रहे हैं ना, इस मुल्क के अंदर जब से ये गवर्नमेंट आई है, नायल गवर्नमेंट में कहूँगा इसको, जब से हर चीज़ ही जो है ना आवाम की पहुँच से दूर हो चुकी है। चाहे वो आटा ले लो, चीनी ले लो, आवाम परेशान है, हुक्मरान खुशहाल है। आवाम की किसी को कोई फिक्र नहीं है कि सीएनजी की प्रॉब्लम है या बिजली की प्रॉब्लम है। हम तो कह रहे हैं कि इस हुक्मरान से हमारी जान छुड़ाई जाए। जब तो इस मुल्क के हालात इतने ख़राब हो रहे हैं, लोग जो चोरियाँ कर रहे हैं, क्या आप ये समझते हैं कि वो लोग खुशी में चोरियाँ करते हैं? ये उनकी कोई ना कोई मजबूरी होती है ना। ये तो हाकिम वक्त की जिम्मेदारी है कि वो आवाम को जो चीज़ चाहिए वो उसको पूरी करे ना। जो बुनियादी सहूलत है वो आवाम को दे। जब आवाम को बुनियादी सहूलत मैसर नहीं होगी तो फिर लाजमी सी बात है आवाम गलत तरफ जाएगी। 8 ॾींहं परेशान हुआसीं, 8 ॾींहं खां पोइ गैस खुली आहे। अॼु पेट्रोल ते हलायूं था, वारो नथो खाए असांखे, सवारी पैसा ॾिए कोन थी, ॾाढा परेशान आहियूं गैस जे करे। असल में ॻाल्हि आहे गैस जेको आहे 125 रुपया किलो थी वियो आहे, पेट्रोल कयो अथनि 112 रुपया लीटर। हींअर घर में बि गैस कोन्हे को, गाॾी जो बि 8 ॾियारा बंदि आहे, 8 ॾींहंनि में हिकिड़ो ॾींहुं था खोलनि। असांखे परेशानी आहे, सवारी मिले ई कोन थी, सवारी पैसा बि कोन थी अचे असांखे। यको पूरो हफ़्तो छा पे तव्हां कयो? घर वेठो मोकल गुज़र बसर कीअं पिया हलो? बेरोज़गार वेठो आहे, हाणे खुली आहे सीएनजी, हाणे दिहाड़ी मिलंदी। परेशान लॻा पिया आहिनि न, गैस बंदि पई आहे, 4 हफ़्ते या 2 हफ़्तनि लाइ बंदि पई आहे। शहरनि जो मुतालबो आहे वफ़ाक़ी सरकार खां त सीएनजी स्टेशन जी जेका लाॻीतो बंदिश आहे उन जो नोटिस वरितो वञे, हफ़्ते में 1 या 2 ॾींहं सीएनजी स्टेशन बंदि कयूं वञनि त जीअं हू परेशानियुनि खां बची सघनि। कैमरामैन नियाज़ मल्लाह सां गॾु इम्तियाज़ खोसो, टाइम न्यूज़, हैदराबाद। रिपोर्ट वां ॾिठी नाज़रीन। सीता रोड में अवामी लाइब्रेरी के क़याम लाइ पेरो स्टेशन खां पुलची स्टेशन ताईं मार्च कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 8 महीननि खां लाइब्रेरी लाइ एहतजाज करे रहिया आहियूं, पर असांजे एहतजाज ते ध्यानु न पियो ॾिनो वञे। तफ़सील मालूम कंदासीं। सीता रोड मां सजाद रहमान पंवर असां सां लाइन ते मौजूदु आहे। नाज़रीन तव्हांखे अपडेट कयूं पिया। सीता रोड में अवामी लाइब्रेरी के क़याम लाइ प्यारो स्टेशन खां पुलजी स्टेशन ताईं मार्च कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 8 महीननि खां लाइब्रेरी लाइ एहतजाज करे रहिया आहियूं, पर नोटिस नथो वरितो वञे। कंडियारो में आल सिंध ओड इतिहाद पारां कम्यूनिटी हाल में गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि सां तालुक़ रखंदड़ ओड बिरादरी वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते गॾिजाणी खे ख़िताब कंदे आल सिंध ओड इतिहाद जे चेयरमैन रोशन मल ऐं ॿियनि चयो त सिंधी ओड बिरादरी खे नज़रअंदाज कयो वियो आहे। असांजी बिरादरी जा माण्हू पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियारीनि था, पर उन्हनि खे कोटा तहत नौकरियूं नथियूं ॾिनियूं वञनि। इन्हनि मुतालबो कयो त ओड बिरादरी खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। तफ़सील मालूम कंदासीं वहीद मेमन खां। जी वहीद। बिल्कुल, अॼु कंडियारो में आल सिंध ओद इतिहाद पारां कम्यूनिटी हाल में गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि सां तालुक़ रखंदड़ ओड वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते आल सिंध ओद इतिहाद जे चेयरमैन रोशन मल, हरांजण मल, संता देवी, मोरा ओड ऐं ॿियनि चयो त सिंध जी ओड बिरादरी खे नज़रअंदाज कयो वियो आहे। उन्हनि जो चवणो हो त असांजी बिरादरी जा माण्हू पंहिंजे ॿारनि खे तइलीम ॾियारीनि था, पर उहे कोटा तहत नौकरियूं उन्हनि खे नथियूं ॾिनियूं वञनि, जंहिं करे असांजी बिरादरी जे नौजवान में अहसास कमतरी पैदा थी रही आहे। उन्हनि जो वधीक चवणो त ओड बिरादरीअ खे इबादतगाहूं, मंदर ऐं क़ब्रिस्तान में नथा ॾिना वञनि। उन हुकूमत खां मुतालबो कयो त ओड बिरादरीअ खे पंहिंजा जाइज़ हक़ ॾेई ओड बिरादरी जे माण्हू मां अहसास कमतरी खे ख़तमु कयो वञे। जी वॾी महिरबानी वहीद तफ़सील ॾियण जे लाइ। उडेरोलाल स्टेशन के पाकिस्तान के ॿियनि शहरनि सां मिलाईंदड़ पुल जी हालत ज़बून थियण करे मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त पुल जी तामीराती कम लाइ मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं। उडेरोलाल स्टेशन के पाकिस्तान के ॿियनि शहरनि सां मिलाईंदड़ पुल जी हालत ज़बून थियण करे मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां एहतजाज कयो वियो, जॾहिं त मुज़ाहिरीन जो चवणु हो त पुल जी तामीराती कम लाइ मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं, पर नोटिस नथो वरितो वञे। कराची के फेरियर पार्क में KMC तरफ़ां 3 ॾींहनि वारी गुलनि जी नुमाइश मुनक़िद कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा गुल रखिया विया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे शाहिद मिनाणी। कराची जो फेरियर पार्क जिते किताबी मेला त लॻंदा रहनि था, पर अॼु 3 ॾींहनि खां वठी KMC पारां गुलनि जी नुमाइश लॻल आहे, जिते मुख़्तलिफ़ रंग बिरंगी गुल जेके आहिनि उहे मौजूदु पियल आहिनि। हिते शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ॿारड़ा, औरतूं ऐं मर्दनि तोड़े शागिर्दनि जो बि वॾो अंग हिते पहुतो आहे, जेके गुलनि जी हिन नुमाइश जो भरपूर नमूने मज़ो वठी रहिया आहिनि। अचो त उन
हिते मौजूद माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हूअ कीअं लुत्फ़ अंदोज़ थियनि पिया। अभी तो हम आए हैं, अपनी सिर्फ सेल्फियां बना रहे हैं, इसको देख रहे हैं, फूलों को एंजॉय कर रहे हैं, अपने दिलों में उतार रहे हैं। ये अक्स जो है बहुत खूबसूरत है और माशाल्लाह माशाल्लाह बहुत खूबसूरत इवेंट है। फ्लावर एग्जीबिशन होना चाहिए। बहुत अच्छा महसूस कर रही हूँ। अभी कुछ खरीदा नहीं है, सिर्फ पिक्चर्स खींची हैं। यहाँ पे आके बहुत मज़ा आ रहा है। बहुत अच्छे अच्छे फूल हैं, नए नए फूल देखे यहाँ पे, बहुत अच्छे कलर्स हैं फूल के। मैरीगोल्ड देखा यहाँ पे हम लोगों ने, बहुत सारी आगे जाके हम लोगों ने परिंदे देखे जो जिनकी डमीज़ बनाई हुई थी। घोड़े की डमी देखी, बहुत से जानवरों की डमीज़ देखी, बहुत मज़ा आया यहाँ पे। अब सिर्फ ये तस्वीरें बनाने आई हैं या कुछ खरीदने भी आई हैं? नहीं, कुछ खरीदने का दिल नहीं चाह रहा। अभी खरीदूंगी, कोशिश करूंगी कि कुछ अच्छा लगे तो खरीद लूँ। यहाँ पे बहुत अच्छा एटमॉस्फेयर है और है ना, अभी तो हमने सनफ्लावर वगैरह ही देखे। अभी तो स्टार्टिंग लिए, लेकिन बहुत अच्छा माहौल लग रहा है यहाँ पे और बच्चे भी काफी इंजॉय कर रहे हैं। लेकिन ये ज्यादा अच्छा आज लग रहा है, अच्छा एटमॉस्फेयर लग रहा है यहाँ पे। बहुत फ्लावर्स वगैरह काफी है यहाँ पे। क्या खरीदारी का मूड है? अभी तो देख ही रहे हैं, अभी तो कुछ खरीदा नहीं है फिलहाल। मैं समझती हूँ इस घुटन वाले माहौल में ये एक बहार है, बहार की आमद है और कराची वालों के लिए तो ये बहुत बड़ी एक रिलीफ मिला है, क्योंकि कोरोना की वजह से आपको पता सभी अपने घरों में बंद हैं, कारोबार बंद हैं, बच्चे बेचारे स्कूल्स नहीं जा रहे थे, अब तो खैर खुल गए हैं स्कूल्स। तो आई थिंक कि ये इस तरह के इवेंट्स होने चाहिए। और ये मैरीगोल्ड जिसे हम उर्दू में गेंदा बोलते हैं, तो ये तो इसका सीज़न है। तो ये इनकी फर्स्ट एवर एग्जीबिशन है मैरीगोल्ड की, सिटी गवर्नमेंट की तरफ से। और मैं समझती हूँ कि ये बहुत बहुत अच्छी कोशिश, बहुत अच्छी काविश है। मुझे तो बहुत अच्छा लग रहा है। कोविड के बाद कुछ अच्छा एक्साइटिंग नज़र आया है और फिर सबसे बड़ी बात आर्ट बहुत अच्छा है यहाँ पे। लोगों का मॉन्यूमेंट्स बहुत अच्छे अच्छे बने हुए हैं, इंजॉय कर रहे हैं लोग। स्पेस भी है, ओपन एयर है, तो अच्छा इवेंट, अच्छे टाइम पे हो गया ये इवेंट। एक आध सनफ्लावर वाला पता है, हिबिस्कस पता है, बाकी तो नहीं पता। लेकिन ये कि हमारे अपने घर में काफ़ी प्लांट्स हैं, तो अच्छा है, मतलब इंटरेस्टिंग है काफ़ी ये। आज स्पेशली नुमाइश की वजह से आए हैं। ऐसे फेस्टिवल होने चाहिए पाकिस्तान में ना, ताकि लोगों को पता चल सके। और फ्लावर की तो आपको पता है कि अहमियत कितनी ज़्यादा है हमारे आजकल के माहौल में, और बच्चे भी ज़रा खुश हो जाते हैं और हमें भी एंजॉय करने का मौका मिल जाता है। इस तरह के फेस्टिवल्स होने चाहिए। हमने यहाँ पे गेंदे के फूल देखे हैं और मुख्तलिफ तरह के फ्लावर्स देखे हम लोगों ने, और दूसरे भी प्लांट्स हैं, इंडोर भी हैं, आउटडोर भी हैं। बहुत सारे फूल देखे हैं और बहुत सारे खरीदे भी हैं। बहुत प्यारे प्यारे फूल हैं यहाँ पे। बहुत अच्छा महसूस कर रहे हैं क्योंकि यहाँ पे बहुत सारी क्रिएटिव चीज़ें हैं, बहुत सारी क्रिएटिविटी है, बहुत अच्छी अच्छी चीज़ें, और बहुत अच्छा सजाया गया यहाँ पे फूलों से। अच्छा एग्जीबिशन है बच्चों के लिए, ख़ास तौर पे ओपन एनवायरनमेंट में। आजकल के दौर में इस वक्त जो ज़रूरत है, डिस्टेंस के साथ दूर दूर रहते हुए खुले एनवायरनमेंट के लिए इस किस्म का सेटअप बहुत अच्छा है। बहुत अच्छा महसूस हो रहा है, बहुत अच्छी जगह है ये। अभी तो फिलहाल घूम रहे, कुछ नहीं खरीदा। कौन से फूल पसंद आए आपको आज? सारे फूल पसंद आ रहे हैं। जिते फ्रेयर पार्क में गुलनि जी नुमाइश दौरान तव्हां हितां जे शहरियुनि जूं ऐं ॿारड़नि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणो हो त कोरोना वायरस सबबि कराची शहर जो घुट ऐं ॿुसट वारो माहौल, उन माहौल में ही गुलनि जी नुमाइश शहरियुनि जे लाइ ख़ुशी खणी आई आहे। हिननि जो चवणो त असां गुलनि खे भरपूर नमूने एंजॉय कयो आहे ऐं मुख़्तलिफ़ रंग बिरंगी गुल बि ख़रीद कया आहिनि। शहरियुनि जो चवणो त अहिड़ियूं सिहतमंद सरगर्मियूं हुजणु घुरिजनि जीअं शहरी लुत्फ़ अंदोज़ थी सघनि। कैमरामैन शामिर राजपूत सां गॾु शाहिद मीरानी, टाइम न्यूज़ कराची। जेकबाजी सराफा बाज़ार में हददख्तियूं हटाइण बाद मलबे सबब गंदगी फैलजी वई, जंहिं सबब दुकानदार परेशान आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल गनी खोसो। जी नाज़रीन, असां हिन वक़्तु सराफा बाज़ार में मौजूदु आहियूं। ज़िले इंतज़ामिया तरफ़ां हददख्तियुनि ख़िलाफ़ ॾाढी अॻु ऑपरेशन कयो हुयो, लेकिन उहो जेको मलबो आहे हिन वक़्तु उहो सराफा बाज़ार में मौजूदु आहे। मलबे मौजूदु हुअण सां सबबि हिते जेके आहिनि शहरियुनि खे अच वञ में ॾाढी तकलीफ़ थिए थी, जॾहिं त शहर जो कारोबार मुकमल तौरु ठप थी वियो आहे। इन हवाले सां हिते जेके शहरी मौजूदु आहिनि उन्हनि खां पुछा कयूं त इन हवाले उनजो वधीक छा चवणु आहे। जीअं त साईं, असांजा जेको आहे सिर्फ़ु जेको नालियुनि जे मथां जेको आहे ढक हुया, उहे ढक हटाया अथऊं जेको आहे, ऐं नालियूं उहो सॼो ढक हटाए करे सॼो मलबे जो मलबो हिते रखी विया आहिनि। ऐं सैनेटरी अमरो या जेको आहे इंतिज़ामिया तरफ़ां को बि जेको आहे हिते ज़ाहिर न आहे जो इनखे अची सफ़ा करे या ही जेको आहे गंद खणनि। असां जेको आहे अवान चैनल जे तवसत सां जेको डी सी साहिब खां मुतालबो कयूं था पिया, बिराए महिरबानी करे जेको आहे सराफा बाज़ार में फौरी सफ़ाई कराई वञे। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे फौरी जेको आहे हीउ जेको नुक़सानु असांजो थियो आहे, फौरी असांखे नालियूं ठाराए ॾिनियूं वञनि ऐं हिननि खे ढक ॾिना वञनि जेको आहे, जीअं असां जेको इन हज़ार को असांजी जान छुटे जेको आहे। भले बि असांजी धिकियूं भञूं, मगर उन जे बावजूदि जेको आहे सो मुख़्तियार या एजम निकिता धिका भञण लाइ बिल्कुलु धिका असां कंहिं बि उन में मुदाख़लत न कई ऐं सुठे नमूने धिका भॻिया विया।
अच्छा उन्हीं का बाद में वरी मुख्तार कार सां डीसी सां इहो ई हो त बाबा इनका फौरन ई नालियूं ठाही वञनि। अॼु ताईं नालियुनि जो कोई बंदोबस्तु न आहे। जेको बि इहो धिकनि भरण खां पोइ जेको नालियुनि जो ओवरफ्लो पाणी आहे उहो सॼो रोडनि ते अची रहियो आहे। हाणे तव्हां पाण ॾिसो था कैमरा जे थ्रू ॾिसो त सभु दुकानदार बेरोज़गार थी विया आहिनि। कंहिं वटि कस्टमर नथो अचे, निमाज़ी माण्हू निमाज़ नथो पढ़ी सघे, लेडीज़ नथी अची सघे, छो जो इन किने पाणी में काॾो ईंदी। हाणे गंदगी इंतहाई बदसूरत हाल थी वई आहे। न असां वेही सघूं था दुकान ते, न कारोबार करे सघूं था। एतिरी बीमारी फैलिजी वञे थी भई औरतूं उते लंघंदियूं किरंदियूं, कारोबारी का शइ न ॾाढी ध्यानु, घर वेठे खाऊं था असां। पर महिरबानी करे शहर खे सफ़ा कयो वञे। डीसी साहिब खे चऊं था त साईं जेके कब्ज़ा तूं हटाया तूं हटाए छॾ, असांखे ख़ुशी आहे, पर हुन सां गॾु सफ़ाई बि थी वञे। ॾींहुं राति मलो जेको कयो वञे हिते, उहा सूरत हाल हिते न आहे। जीअं तव्हां पाण शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो इहो चवणो त ज़िले इंतज़ामिया जेका हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो, उनखां पोइ जेको मलबो हिते रखियलु आहे, ॾाढी ॾींहंनि खां वठी जेको आहे हिते रोडनि जो नालियुनि जो गंदो पाणी जेको आहे रोडनि ते बीठल आहे। को बि हिते शहरी अचण लाइ तयारु न। शहर जो कारोबार ठप थी वियो आहे। उन्हनि जेको आहे डीसी खां मुतालबो कयो त जेके शहर में जेके आहिनि गंदगी जो नोटिस वरितो वञे, मलबा जेके खया वञनि। ॿी सूरत में चैम्बर ऑफ कॉमर्स ऐं शहरी वापारी अॻुवाणनि तरफ़ां जेको आहे ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ शटर बंदि हड़ताल करे डीसी चौक ते धरणो ॾिनो वेंदो। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, टाइम न्यूज़, जैकबाबाद। नाज़रीन, प्रोग्राम सिंध समाचार मां फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।